जा न रवारो अम्मा के न रवारो बाबे के न रवारो हजरत सुलेमान नबी आए जंजी हुकूमत हवान दे जंजी हुकूमत जिन्नन दे इंसान दे हिकमत व तख्त जंजी हवान में भी उड़ावे हजरत सुलेमान नबी समंदर जो सैर करे रहे हो बेड़े ते समारा हलदी हलदी बेड़ो अटकी पयो जिन्न वधा तोबा हुआ जिन्न खेला थे लहो ताकतवर भी हुआ दिसो हेठ छाहे जिन्न लथा वधा तोबा हुआ तू भी हणिया हिकड़ो वडो कमरो हुजरो कढी आया जो सुलेमान नबी ही हुजरो आ ही कमरे नुमा हिक शया ही शैतान जे बेड़े सा टकर जियो हलो न अगते पियो छड़े न पोते पानी जे लहरन में बी रहो अल्लाह वही कयो ओ मुझे सुलेमान नबी इन कमरे के भय तो सही इन हुजरे के तोड़ तो सही इस अंदर छाहे हजरत सुलेमान नबी आए उन कमरे की टूणियाई भगाई अंदर जो नजर करे एगो अल्लाह जो बांधुआ जेको सर सरदे में रखो पयो रब जी इबादत करे रहो सुभान रब्बी अल्लाह सुभान रब्बी अल्लाह हजरत सुलेमान नबी फरमाओ ओ अल्लाह जाबाना ही मकाम को के की मिलो ही मर्तबो की मिलो मंजिल उन रोई करे चयो ओ सुलेमान नबी मोजी अम्मा जी चलो ही पोही मोथा जो ही खिदमत कयो मास सोना हथड़ा धोराया मास पैर धोराया मास वो मंदरे पुठी दे अम्मा जी खिदमत करे रवानो था वो अम्मा पोड़ी हथड़ा खड़ी चौंदी हुई अब तो के वो मकाम दी दो न जमीन में ना आसमान में अल्लाह अकबर सोना दिसो अम्मा जी दुआ कबूल थी भैया अम्मा जी जल जी दुआ कबूल थी भैया नमा जमीन में आना आसमान में आ समंदर जे जरन में आ अल्लाह समंदर जे तह में आ इते इबादत कया थो अल्लाह रिज़्क़ रोजी भी दे तो नरवर अम्मा के अम्मा बेजी जेका दुआ है पारसा लगी वही तो बेड़ा पार बदुआ लगी तो तख्त आई ओ छोरण जड़ पी मां के रोआरो पूरी जिंदगी रोइंदा बता जलील रुसवा पर उनके पतो कोने ते केड़े गुनाह जी सजा असा के मिली आ अफसोस ने गाल जिया असा इन शे जी खबर ना है त ही जेको सजा असा के मिली रहा केड़े गुनाह जे करे सोच ना है हदीस पाक में माशर जे मैदान में एकड़ो बानू अल्लाह रब्बुल इज्जत जे सामू उन जे सवाबन गुनाह जी तोर थींदी ताराजू रखियो वेंदो एकड़े पणे में सवाब बे में गुनाह एकड़े में सवाब बे में गुनाह तोर थींदे थींदे पुण जा बई पलड़ा बराबर थी वेंदा तो बानू सोचींदो काश एक सवाब हो जे या नेकी क्या हाथ जन्नत में वञा हाणे त न जन्नत में न जहन्नम में पर चलो खुशी भी थियस तो जहन्नम का तो बचो दोज़ख का तो बचो तपिश का बाद पो अचानक अचानक अल्लाह जे तरफा आवाज ईंदो फरिश्तो इन बाने जे गुनाह जी पर्ची भी आहे आणियोस रखोस न जे गुनाह जे पलड़े में पो न पर्ची के आंदो वेंदो गुनाह जे पलड़े में रखो वेंदो गुनाह वालो पड़ो भारी थी वेंदो नेकिन वारो हल्को थी मथे वडा में वेंदो बाने जो धाह निकरी वेंदो रंगो अल्लाह फरमाए तो पकड़ियोस वठो जहन्नम में दाखिल कयोस फरिश्ता चिमड़ी वेंदस छिपी दस गिरी दस जीरी दे गिरी दे तेरे जहन्नम जे दरवाजे दे ईंदो वो रड़ करे चवंदो ओ मुझा अल्लाह फरमाए तो बिहारोस जी मुझा बाना छा गाला चवंदो अल्लाह मुझो नंढड़ो अर्ज़ु आ अब छाए ॻाल्हायो नंढड़ो अर्ज़ु आ अल्लाह क़बूल कंदे त वाह थी वेंदा अल्लाह छाए चवंदो रब साईं भला ॿुधायो सवाब गुनाह नेकियूं तुरंदे तुरंदे बराबर थी आ इहा जेका पर्ची आहे इहा गुनाह वारी मुझे हिकिड़े खुशकिस्मत तकदीर के तब्दील करे छॾी भला ॿुधायो त हिन में गुनाह कहिड़ो इन पर्ची में
अल्लाह से फरमाए गुनाह उहो जेके तू मामूली समझंदो होए ऐं रोज़ कंदो आहीं। अल्लाह कहिड़ो गुनाह? अल्लाह से फरमाए तुंहिंजो बाबो पोड़ो। जी आयु कुछ याद? जी बिल्कुल। पोइ तूं बाबे पोड़े जी ख़िदमत न कई आहे, उनखे दड़का ॾींदो रहें, दाबा ॾींदो रहें, कुराड़ो चवंदो रहें, लटा कपिड़ा न वठी ॾिनई, उनखे रोआरियो थी ॾाढो, अबे जे गुनाह जी पर्ची थी हल जहन्नम में। अल्लाह अकबर। पोइ जॾहिं बाबे जे गुनाह जे पर्ची जे करे पुट खे दोज़ख मिलंदो, पोइ हीअं जो नज़र कंदो जहन्नम जे ॿिए किनारे ॾे, ॾिसंदो अल्लाह मुंहिंजो पूरो बाबू बि बीठो आहे जंहिंखे फ़रिश्ता जहन्नम में था उछलनि, वरी रड़ करे चवंदो मुंहिंजा अल्लाह। अल्लाह फरमाईंदो बीहारोसि, छा ॻाल्हि आहे? चवंदो अल्लाह मां त जहन्नम में वञा थो बाबे पोड़े जे नाफ़रमानी जे गुनाह जे करे, पर मुंहिंजे अबे पोड़े खे जहन्नम छाजे करे था ॾियो? कहिड़े गुनाह जे सज़ा में? अल्लाह चवंदो हुनजा पंहिंजा गुनाह, तुंहिंजा पंहिंजा गुनाह बसि कर। चवंदो अल्लाह महिरबानी कयो, पूरी ज़िंदगी बाबे खे रवारियो आहे, नाफ़रमानी कयोमांसि, कॾहिं चयो न वरितोमांसि, अल्लाह हाणे मौक़ो ॾे पोड़े बाबे सां नेकी कया। अल्लाह फरमाईंदो हींअर कहिड़ी नेकी? रब महिरबानी कर। अल्लाह फरमाईंदो ठीकु आहे, छा नेकी कंदे? चवंदो अल्लाह बाबे जा जेके गुनाह आहिनि मुंहिंजे मथे ते रख, मुंहिंजो नेकू बाबे खे ॾे, मूंखे डबल करे अज़ाब ॾे, पर पोड़े बाबे खे जन्नत ॾे। रब साईं खे लफ़्ज़ वॾा वणी वेंदा, रब जे रहमत में जोश ईंदो। अल्लाह ॾिसो ॾिसो मुंहिंजे बाने खे, हीअ त माशर जो मैदान आहे जिते सभु शइ बंदि, हदीस पाक में आहे रिवायत, तॾहिं बि रब साईं जी रहमत में जोश आयो। अल्लाह साईं इन इश्क खे ॾिसी, इन पुट जे मुहबत खे ॾिसी रब उन ते राज़ी थियो। अल्लाह रहमत जा ककर मथां करे छॾींदुसि, बरसात वसाए छॾींदुसि। अल्लाह से फरमायो ख़ुश बेअद अबी, नौजवान अहिड़ा लफ़्ज़ चया थी मां रब खे ख़ुशि करे छॾियो थी, हाणे पंहिंजे पोड़े बाबे जे हथ खे वठी करी तू भी जन्नत में वही, तुझो बाबो भी छो सुभान अल्लाह। मुझा दोस्त अजीजो न रवारियो पी मांखे, मां इन ते मौज़ूअ ते वाइज़ कयां, मां छा कयां? वक़्त मुख़्तसर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहं में अक्सर माण्हू आलिमनि जा गुस्ताख़ थी वेंदा, बेअदब थी वेंदा, पोइ अल्लाह उन्हनि ते 3 वॾा अज़ाब मोकिलींदो। पहिरें नंबर ते उन्हनि जो गुज़र सफ़र महांगो थी वेंदो, तंग थी वेंदो। अबा गुज़र सफ़र माण्हुनि जो तंगा के न ख़ुदकशियूं था कनि, नबी जो फरमान चो सचो आहे। आलिमनि जा गुस्ताख़ हूंदा, क़ुरान वारनि जा बेअदब थी वेंदा, माण्हू मिला करे छॾींदा, पोइ अल्लाह 3 अज़ाबनि ते मोकिलींदो। पहिरें नंबर ते जो गुज़र सफ़र तंग महांगो, ॿिए नंबर ते उन्हनि जा हाकिम हुकुमरान ज़ालिम हूंदा। असांजा वॾा ज़ालिम आहिनि के न आहिनि? रईस सरदार जिनके वॾा वॾा पटका ॿधी करे असां मथे ते विहारियोसीं, त पोइ नाज़िम जो के जहिड़े दोधनि खे मारियो, पखियुनि जो शिकार कयूं, मर्दनि जो शिकार कयूं, हलिया विया, कोई पुछण जहिड़ो न आहे। मलीर जे डॉक्टरनी नाज़िम जोखे मरहूम रहमतुल्लाह अलैह जी डेड बॉडी जेका उनजी मेडिकल रिपोर्ट जेका कई, मेडिकल रिपोर्ट खां बाद में उहा डॉक्टरनी बेहोश थी वई। चई मां अहिड़ो ज़ुल्म कॾहिं न ॾिठुमि जो पेरनि खां वठी सर ताईं नाज़िम जोखे जो को उज़वो सालिम न हो, हॾा चिथल हुया। मथे जो ऑपरेशन करे खोले ॾिठो त मिजालो ॻिरियो कारो लॻो पियो ऐं उनजे जिस्म में हॾनि में सुराख़ हुया। ये तव्हांजा असांजा वॾा, मुबारक हुजे तव्हांखे, ॾियो वोट यारनि खे, है न? ये सरदार, ये नवाब, नबी फरमाया तव्हांजा हुकुमरान, तव्हांजा वॾा, तव्हांजा सरदार ज़ालिम हूंदा। ज़ालिम आहिनि के न? 3 नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे कुर्ब में वेझड़ाईअ में आलिमनि जा माण्हू गुस्ताख़, क़ुरान जो अदब एहतराम न रहंदो। 3 वॾो अज़ाब इहो ईंदुनि, तौबा अस्तग़फिरुल्लाह, अल्लाह माफ़ करे, मौत जे वक़्त में अल्लाह उनखे कलमो नसीब न कंदो, कलमो नसीब न थींदुनि। मुंहिंजा सोना
तजे वायदो को इंशाअल्लाह कुरान सां मोहब्बत कंदासीं।